ज़िला कंबर शहदादकोट की तहसील सिजाल जुनजो के बुघिया महल के रिहायशी भी इन बरसाती तबाहकारियों के शिकार हो गए। असां सर शर्मा भुटे ॻोठ जा बुघिया बिरादरी आहियूं जेका असांजा घर किरिया आहिनि तक़रीबन 20-25 घर किरिया आहिनि सभिनि जा। ऐं ॿियो महीनो आहे बरसाति लगातार हली आहे, घणनि जा कचा घर हुया उन्हनि जा किरी पिया आहिनि ऐं पक्का घर जेके बि हुयूं उहे सराह निकिरी विया आहिनि। उत्तर पासे ॾखिण पासे ऐं ओलह वारे पासे ॿई पासा जेका आहिनि हर कंहिं जूं जॻहियूं किरी पियूं आहिनि। राशन पाणी जे लाइ बि जेको आहे त तमामु ज़रूरत आहे, केरु मज़ूरियूं बि न आहिनि। अॻे में भठा हूंदा, भठनि में पाणी बीठो आहे गोॾे जेॾो, माण्हू जेको आहे त हाणे भठा जेका आहिनि बंदि थी विया आहिनि। असांजी जॻहियूं ड्रही पियूं आहिनि, माल मता सादा ॾुबरा थी वेंदा, राशन न पाणी आहे, जॻह हली तव्हां असांजी ॾिसो, असां ग़रीब माण्हू छा खाऊं छा पीऊं, असांजा बच्चा ॿार विल ते वेठा आहिनि, ख़ुदा वास्ते असांजी का मदद कयो आहे। साईं ॿियो महीनो थी वियो आहे, इहे बरसाति हलनि थी पियूं, रोज़गार बंदि थी विया आहिनि, बेरोज़गार थी विया आहियूं, घर दर किरी पिया आहिनि साईं, छतियूं बतियूं किरी पियूं आहिनि, सॼी कम जूं न आहिनि, जाइ अंदरि वञूं ई कोन था, ख़तरो लॻो पियो आहे, माल मता मरी वियो आहे, फसल हलिया विया आहिनि, हाणे बेरोज़गार लॻा बचड़ा ॿार पिया आहिनि विल ते, उन्हनि लाइ का शइ आहे न तंबू आहे न छा, न राशन आहे न पाणी आहे, खाऊं पीऊं छा साईं, कुझु बि कोन्हे असांजे लाइ। जेतिरो भलाई थिए इहो असां ग़रीबनि लाइ मदद कयो, इहो का शइ ॾियो। उन्होंने मज़ीद कहा कि हमने सारी ज़िंदगी पाकिस्तान पीपल्स पार्टी को वोट किया, मगर उन्होंने कभी भी हमारे वोट को इज़्ज़त नहीं दी। जबकि हम आज खुले आसमान तले बैठे हैं, मगर वो हमारे पास से आगे गुजर कर जाते हैं और हमारे पास आकर हमसे पूछने को तैयार भी नहीं है कि हम किस दर्द में हैं। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी शहदादकोट।